अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं रूबी अली जे शो यादगिरियूं जे बारे में। दोस्तों, रूबी अली पंहिंजे शो यादगिरियूं खे ॿीहर हलायो आहे। दोस्तों, असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं त रूबी अली पंहिंजे शो यादगिरियूं खे ॿीहर कहिड़े अदाकार ऐं कहिड़े फ़नकार खां शुरू करण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। त दोस्तों, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त यादगिरियूं प्रोग्राम विच में बंदि थी वियो हो। हाणे वरी यादगिरियूं प्रोग्राम हलायो वेंदो KTN चैनल ते। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही कहिड़े अदाकार ऐं कहिड़े फ़नकार मां यादगिरियूं प्रोग्राम शुरू थी रहियो आहे। दोस्तों, रूबी अली जो यादगिरियूं प्रोग्राम सिंध जे मशहूरु फ़नकार उस्ताद मंज़ूर सखीराणी खां हिकु दफ़ो ॿीहर KTN ते शुरू थी रहियो आहे। दोस्तों, तव्हां कमेंट ते ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे यादगिरियूं प्रोग्राम कीअं लॻो ऐं यादगिरियूं प्रोग्राम तव्हां ॾिसंदा आहियो या न। दोस्तों, असांजो इहो नंढिड़ो वीडियो अगरि तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक करे ऐं चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। माशाअल्लाह।